सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। अली अकबर सोलंकी जे आवाज़ सां पीर मोहम्मद नूनारी जी रिपोर्ट मुताबिक़ तालके हैदराबाद ॿाराड़ी जे ॻोठ गेलू नूनारीअ में करोड़नि रुपयनि जी लाॻत सां क़ाइमु सिहत मर्कज़ आवाम खे को लाभ ॾियण खां सवाइ ज़बून हालीअ जो शिकार थींदो पियो वञे। इस्पताल शुरू थियण खां अॻु ई भूत बंगले जी सूरत अख़्तियार करे वरिती आहे। इस्पताल तोड़फोड़ जो शिकार थी रही आहे जॾहिं त चोर हिन जूं दरियूं ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। हितां जी आवाम केतिराई भेरा एहतजाज कया ऐं दरख़्वास्तूं कयूं, पर सिंध हुकूमत तोड़े लाॻापियल इदारनि जे कननि ते जुए बि नथी चुरे। अचो त ॾिसूं पीर मोहम्मद नूनारी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ॻोठ गेलो नूनारी में क़ाइमु शुदा हिकु सरकारी इस्पताल में, जंहिंखे ठहंदे तक़रीबन 7-8 साल थी चुका आहिनि। हिन इस्पताल ते तक़रीबन 7 खां 6 करोड़नि जी लाॻत अची चुकी आहे। हिन इस्पताल जे ठहण सां तक़रीबन 7-8 ॻोठनि खे फ़ाइदो थी सघियो थिए, पर अफ़सोस जो उहो लाभ आवाम खे अॼु ताईं बि न मिली सघियो आहे। हिन इस्पताल जे ठहण शर्त ई हिते न स्टाफ मुक़ररु थी सघियो, न ई को चौकीदार अची सघियो, न ई को हिते ॿियो अहिड़े क़िस्म जो को बि अमलो मुक़ररु न थी सघियो। इन जे करे हिन हीअ इस्पताल पूरी ज़बून हालीअ जो शिकार थी चुकी आहे। हिन जूं दरियूं जेके आहिनि उहे चोरी थी चुकियूं आहिनि, हिन जा शीशा वग़ैरह जेके बि आहिनि उहे भॼी चुका आहिनि ऐं हीअ इस्पताल पूरो ज़बून हालीअ जो शिकार थी चुकी आहे। अफ़सोस जो हीअ इस्पताल जेकॾहिं क़ाइमु थी वञे हा, हली वञे हा, त केतिरनि ॻोठनि खे फ़ाइदो थी सघे पिए, जंहिंमें ॻोठ अलारखियो सोलंकी आहे, श्याम सिंह बंगलो आहे, ॻोठ गेलो नूनारी आहे, अली बख्श मरी आहे, वाणकी वसी आहे, रामचंद लांडी आहे, इन्हनि खे फ़ाइदो पहुची पए सघियो, पर अफ़सोस जो इहो इन कंहिंखे बि फ़ाइदो न पहुची सघियो। नाज़रीन, अचो त हाणे हिन इस्पताल जो अंदरे तरफ़ मुआइनो कयूं तव्हां सां गॾिजी त हिन इस्पताल जी हिन वक़्तु कहिड़ी हालत आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असीं अंदरि अची चुका आहियूं हिन इस्पताल में, ऐं हाणे हिन इस्पताल जो अंदरे पासे जो तव्हांखे मुआइनो करायूं था। हाणे हीअ तव्हीं ॾिसी सघो हिन इस्पताल में हीअ कमरा ज़बरदस्त जिन ते वॾी लाॻत थी, पर इहो अफ़सोस कमरनि जी बुरी हालत थी चुकी आहे, जेका पाण तव्हीं अखियुनि सां ॾिसी सघो था। हेॾां जेको आहे सीढ़ियूं आहिनि जेके मथे थी वञनि, हेॾां हीउ ॿियो कमिरो आहे, हिन में ज़बरदस्त नमूने सां टाइल्स लॻल आहे ऐं हीअ 2 जॉइंट जेके आहिनि कमरा आहिनि जेको अटैच बाथरूम जे बिना ते ठहियल आहिनि, ज़बरदस्त नमूने सां ठहियल आहिनि, पर हीअ अफ़सोस जो हिते को बि अमलो मुक़ररु न थी सघियो आहे ऐं हिन जे करे को बि लाभ आवाम लाइ ही न मिली सघियो आहे आवाम खे। बसि हीअ इस्पताल जो अंदरियो जीअं तव्हांखे हिसो ॾेखारे रहिया आहियूं। हिन में जेका हीअ इस्पताल टोटल ठहियल आहे 6-7 कमरनि जे ते मुश्तमिल आहे, अटैच बाथरूम आहिनि। हींअर हालत ॾिसो हिननि जी त ॾाढी जी, हीअ अटैच बाथरूम ठहियल आहिनि, ज़बरदस्त नमूने सां ठहियल आहिनि। हीअ जेके आहिनि कमरा ज़बरदस्त नमूने सां ठहियल आहिनि, पर अफ़सोस वरी बि इहो ई थो चई सघिजे जो सिंध गवर्नमेंट या लाॻापियल इदारनि हिन पासे को बि ध्यानु न ॾिनो आहे ऐं न ई कंहिं क़िस्म जो एक्शन खंयो आहे, न ई सिहत इदारे हिन तरफ़ को ध्यानु ॾिनो आहे। करोड़नि रुपयनि जा आवाम जी जेका लाॻत थियल हुई उहा ईअं ई ज़ाया थी चुकी आहे, जो हाणे हीअ इस्पताल ज़बून हालीअ जो शिकार थी वई आहे ऐं हिन जूं दरियूं तव्हीं ॾिसी सघो था, हिन जूं दरियूं जेके आहिनि उहे चोरी थी चुका आहिनि। हिन पासे दरियूं तव्हीं ॾिसी सघो था, ही त बिल्कुलु चोरी थी चुकियूं आहिनि ऐं हिन जा शीशा ही विखरिया पिया आहिनि, हिननि दरियुनि जा शीशा ही दरियूं कढी चोर खणी विया हलिया आहिनि, पर अफ़सोस जो हिते को बि अमलो मुक़ररु न आहे, न ई को हिन ते एक्शन खंयो वियो आहे। नाज़रीन, हीअ इस्पताल जो मथियों हिसो आहे जंहिं तरफ़ पाण हलूं था ऐं हिते जेको आहे हीअ सीढ़ियूं असांखे मथे वठी थी वञनि, जेको अॻी छित आहे ऐं ज़बरदस्त नमूने सां हिन जी बि तामीर कई वई आहे, पर हीअ हिते हिन वक़्तु ही तालो लॻल आहे। हिनखे जेको छित वारो हिसो आहे हिनखे तालो लॻल आहे, हिन जे करे मुआइनो नथो करे सघिजे। बाक़ी हीअ मथियों हिसो आहे जेको हवादार ऐं साफ़ शफ़ाफ़ लॻल, हितां हवा अची सघे थी। तव्हां सां गॾिजी हिन इस्पताल जो असां मुआइनो कयो, जंहिंजी ज़बून हालीअ जो तव्हां पाण मुआइनो कयो,
पर अफ़सोस इहो आहे इहा ॻाल्हि चई सघिजे थी त हुकूमत तरफ़ां ऐं लॻापियल इदारनि तरफ़ां हिन इस्पताल ते को बि एक्शन न वरितो वियो, न ई का हिन जी निगहदाश्त लाइ को माण्हू रखियो वियो या कंहिं बि क़िस्म जी हिते पुलिस जी इंक्वायरी न कराई वई, न कंहिं बि क़िस्म जो को अमलो मुक़ररु कयो वियो। हाणे असां हिते ॻोठाणनि पारां इहो बार बार मुतालबो कयो थो वञे त हिन इस्पताल खे जल्दी खां जल्दी फ़ाल कयो वञे त घणनि ॻोठनि खे फ़ाइदो पहुची सघे